दोस्तों, अॼु असांजे भोपाल में RBI रिज़र्व बैंक ऑफ इंडिया जे गेस्ट हाउस में असांजो ख़ासि दोस्त राजेश आसूदाणी नागपुर खां हिते आयल आहे ऐं हिते ॿिया गॾु आहियूं सभु दोस्त। होॾे ओम टहलियाणी वेठो आहे नीरी शर्ट में, तंहिंखां पोइ भगवान बाबाणी, राजेश आसूदाणी, मां नारी लछवाणी ऐं हीअ असांजो दोस्त कन्हैयो शेवाणी। हाणे सभु ॼणा गॾिया आहियूं हिकु ई हंधि, त छो न मौक़े जो फ़ाइदो वठिजे। सभु शाइर आहिनि त मज़ो शाइरीअ जो छो न वठूं। पहिरीं त सभ खां पहिरीं राजेश आसूदाणी, जंहिंखे हींअर ताज़ो ताज़ो राष्ट्रपति अवॉर्ड मिलियो आहे, उन जी आजान बि कयूं था, उनखे वाधायूं ॾियूं था ऐं ॿुधूं था उन जे वाता संदसि हिकु शाइरी। शुक्रिया सभिनी दोस्तनि जो, शुक्रिया नारी भाऊ। ऐं राजेश आसूदाणी रक़ीब जा सलाम सभिनी खे पहुचनि। सलाम साईं, सलाम। हिकिड़ो ग़ज़ल जा कुझु शेर अर्ज़ु कयां थो। ॾिसजो, अघामन मतिलबु आहे कि तोले दुनियादारी हूंदी पर कंहिंजी दिल भारी हूंदी। तोले दुनियादारी हूंदी पर कंहिंजी दिल भारी हूंदी। हर शइ जो दुकान खुलियो आहे, हर शइ कंहिंखे प्यारी हूंदी। हर शइ जो दुकान खुलियो आहे, हर शइ कंहिंखे प्यारी हूंदी। ॾिस मूं लाइ अॼु हार उणे थी, ॾिस मूं लाइ अॼु हार उणे थी। हूअ सभिनी खां न्यारी हूंदी, हूअ सभिनी खां न्यारी हूंदी। ऐं छणी अखियुनि मां राति रहड़जी, छणी अखियुनि मां राति रहड़जी। का अश्कनि जी टारी हूंदी, छणी अखियुनि मां राति रहड़जी। का अश्कनि जी टारी हूंदी। ट्रेन छुटण जो वक़्तु थियो आहे, ट्रेन छुटण जो वक़्तु थियो आहे, वक़्तु थियो आहे। झंडी कंहिं ॾेखारी हूंदी, झंडी कंहिं ॾेखारी हूंदी। ट्रेन छुटण जो वक़्तु थियो आहे। ऐं कहिड़ी मंज़िल कहिड़ा रस्ता, कहिड़ी मंज़िल कहिड़ा रस्ता। कहिड़ी हीअ ट्रिप जारी हूंदी, कहिड़ी हीअ ट्रिप जारी हूंदी। बिन सम्झे हुन छा न मञियो आहे। अच्छा, हा, बिन सम्झे हुन छा न मञियो आहे। का त संदसि लाचारी हूंदी। बिन सम्झे हुन छा न मञियो आहे, का त संदसि लाचारी हूंदी। यादि करण ॾे यादि अचण ॾे, यादि करण ॾे यादि अचण ॾे, यादि करण ॾे यादि अचण ॾे। का त संदसि दिलदारी हूंदी, का त संदसि दिलदारी हूंदी। ऐं ही शेर ॻोल्हे थो छोकर जूं ॼंघूं, हा ॻोल्हे थो छोकर जूं ॼंघूं। सेक्स कठिन बीमारी हूंदी, सेक्स कठिन बीमारी हूंदी। तोले दुनियादारी हूंदी, छा चइजे, पर कंहिंजी दिल भारी हूंदी, पर कंहिंजी दिल भारी हूंदी। शुक्रिया साईं, शुक्रिया।